खबर नथी पए तेने चाकर खाना दी असां कहिड़ो अशर कयो मूं वटि कारतूस कोन पता इहा जेका बंदूक भित में सालनि खां टंगी पई आहे न हाणे इन्हे चाकर खान खे दुफ़ करे छॾिया। मूंखे पंहिंजे जवान पुट जो ॾुख आहे ऐं तोखे हिन पंहिंजी ॾाइण भेंज लॻी पई आहे। अरे तोखे मुंहिंजी अधीअ जे मथां तरस न पियो अचे? हा छा तरस अचे? असांखे हिन मंज़िल ते पुॼाइण वारी बि तुंहिंजी भेण आहे। भेण यार बाबा अम्मा सही थी चवे। पुफीअ जे चवण ते असां रावल खे ज़हर ॾिनोसीं ऐं जेकर रावल खे ज़हर न ॾियूं हा त असांजो भाउ गुलशेर में ज़िंदा हुजे हा ऐं असांखे मौत जो ख़ौफ़ बि न हुजे हा। हाणे त चाकर खान पंहिंजो पलांद करे छॾियो आहे, पोइ तव्हांखे मौत जो ख़ौफ़ छो आहे अदा? तूं भुलियल ई मां जेको तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजी फुफी बाहि बारी आहे न उन जे बदिले हे असांजो सॼो घर सड़ी खाक थी वेंदो। पोइ बि दुश्मननि जा पलांद पूरा कोन थींदा। सिकू बि होश में नाहे, हू बि पंहिंजे भाउ जो पलांद ज़रूरु कंदो। अरे रे सिकु विकु मां जान छॾाइण जी सघ रखां थो। बस ने वॼाए वा त ने वॾे आकाश मुझाए वा चाकर खाना। पोइ जाबर हुजे या सावल मोड़ महारा हुजे उन्हनि खे हिमत ई कान थींदी जो असां में हथ विझनि। जेकॾहिं मां अदा खे ते शेर लाइ मुराद खे न घुरायां हा न के ॾींहुं तोखे सावल वारा घरां ॿधी खणी वञनि हा। तूं भुलियल आहीं इहो जेको सावल न मोड़ महारा इहो रूंटे जे रहड़े खां बचण थो चाहे। सौट शेर लाइ मुराद वारा बि पहुची चुका आहिनि। हैदर हाणे असांजो चकर रुगो जाबर ऐं रूंडे सां न पर इंसाफ़ थियण वारो आहे। सावल खान जेका मूं ख़बर ॿुधी आहे त शेर अल मुराद असूल वारा आहिनि, इहे कंहिंसां बि नाइंसाफ़ी न आहिनि कंदा। वारस जेके हिते पहुता आहिनि न से ॾोह सवाब या हक़ ना हक़ खे न ॾिसंदा। इन्हनि ॿिन्ही जा रूंडे वारनि कन भरे छॾिया हूंदा। हींअर शेर अल मुराद जी नज़र में असां मज़लूम न पर वॾा ज़ालिम हूंदासीं ऐं इहे रूंडे वारा उन्हनि जे साम्हूं बेकसूर ऐं मासूम हूंदा। सौट जेकॾहिं इहे विच में अचनि था न त जाबर बि वञी उन्हनि जो पासो वठंदो। रूंडे जी भेण हसीना बेगम जे करे उन्हनि जा वाक़ई पाण में इख़्तिलाफ़ हुया पर इन रूंडे वारनि जी बेहयानि जे करे उहो पंहिंजो लॾो खणी हितां हलिया विया। हाणे जेकॾहिं उहे हिते वापसि आया आहिनि त पक ॼाण त उन वारे पीउ हाशिम उन्हनि खे मोकिलियो हूंदो पंहिंजी भेण जी मदद लाइ। हू वधि में वधि पंहिंजी भेण खे बचाइण जी कोशिशि कंदा। बाक़ी रूंडो या जाबर मरी थो पए त उन्हनि जे करे उन्हनि ते को बि असरु या फ़र्क़ु कोन पवंदो। वरी बि उन्हनि सां मिलण खां पोइ ख़बर पवंदी त शेर अल मुराद आख़िर हिते आया कहिड़े मक़सद लाइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।